अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तवानिस रहिया हक़सत न्यूज़ में सभिनी खे भलीकार चऊं था। ख़बर शामिल किरदार टंडो अलयार खां। निधि अल ख़िदमत फाउंडेशन टंडो अलयार में 107 यतीम ॿारनि जी मदद करे रहियो आहे। अल ख़िदमत फाउंडेशन हर महीने ॿारनि जी तरबियत लाइ सरगर्मियुनि जो प्रोग्राम कंदी रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार इंचार्ज प्रोग्राम मोहम्मद सलमान अरशद कयो। हुन चयो त अल ख़िदमत फाउंडेशन पारां ऑर्फन फैमिली सपोर्ट प्रोग्राम जे तहत टंडो अलयार में यौम आज़ादी जे हवाले सां तक़रीब कोटाई वई, जंहिंमें अल ख़िदमत फाउंडेशन जो हुनहार शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि भरपूर शिरकत कई। उन मौक़े ते ॿारनि तक़रीरूं करे मिली नगमा पेश कया। उन मौक़े ते माहिर तालीम नसीरुद्दीन कायम खानी, अल ख़िदमत फाउंडेशन टंडो अलयार जे सदर खुर्शीद आलम खोखर ऐं एडमिनिस्ट्रेटर अल ख़िदमत इस्पताल यूनस कायम खानी, एजाज़ अहमद बाजवा, मोइनुद्दीन ज़ई ऐं ॿिया वॾे तइदाद में मौजूद हुआ। रिपोर्ट कर रहियो आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नदीम बुलेदी, हक़सत न्यूज़ टंडो अलयार।